जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर जय गज बदन षडानन माता, जय गज बदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुत गाता, जगत जननी दामिनी दुत गाता। जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर नहीं तब आदि मध्य अवसाना, नहीं तब आदि मध्य अवसाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना। जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज भव भव विभव पराभव कारिणी, भव भव विभव पराभव कारिणी, विश्व विमोहनी स्वबस विहारिणी, विश्व विमोहनी स्वबस विहारिणी। जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी,
मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। बोल आदि शक्ति मात भवानी की जय। प्यारी साध संगत, जय जय गिरिवर राज किशोरी। मां आदि शक्ति भवानी जी उस्तति करे अज जी कथा प्रारंभ था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। देवी भागवत महापुराण तैं असां कथा श्रवण करे रहिया आहियूं। अज 5 नंबर स्कंध शुरू थींदो। ये 5 नंबर स्कंद देवी माता जो सेंटर, कथाउं जो सेंटर आ, विच जैमें उहे कथाऊं आहिनि जंहिंजे करे देवीअ जूं प्रतिमाऊं ठहियूं, उन जूं मूर्तियूं ठहियूं, आरती ठही, ऐं जंहिंजे करे उहा उन जो असली रोल नज़र अचे थो। जेको राक्षसनि खे उन मारियो, असुरनि खे मारियो, उहे कथाऊं भरियल आहिनि हिन 5 स्कंध में। वेद व्यास जन्मेजय खे ॿुधाए थो ऐं जन्मेजय प्रश्न पुछो कि महिषासुर केरु हो, नालो ॿुधो आहे ॾाढो, कंहिंजो पुटु हो। वेद व्यास ॿुधाएसि थो कि महिषासुर केरु हो। पंजे नंबर स्कंद जी ये कथा है। तो एक धनु नाले हो, राजा हो। उन धनुअ मां ई थिया दानव। धनु उनखे 2 पुट हुआ, रंभ ऐं करंभ। उन रंभ ऐं करंभ के संतान न हुई, तो संतान प्राप्ति जे लाइ ॿिन्हिनि अलग अलग तपस्या कई। रंभ ऐं करंभ। करंभ तपस्या कई वरुण देवता जी, जल में वेही करे ऐं ओम वरुणाय नमः, ओम वरुणाय नमः। ऐं रंभ तपस्या कई अग्नि देवता जी, चारों तरफ अग्नि जलाए करे, भीषण अग्नि जलाए, उन जे विच में वेही रहियो, ओम अग्नि देवाय नमः। इंद्र के खुटको लॻो कि ही जरूर, ही त दुश्मन आहिनि असांजा, त जरूर असांजे लाइ करे रहिया आहिनि, ही तपस्या असांजे ई खिलाफ़ थी रही आहे, त इन्हनि खे मां नाश करे छॾियां तपस्या कंदे में ई। पहिरीं छा कयईं, करंभ वटि वियो। करंभ जल में वेठो हो। इंद्र मगरमच्छ जो रूप धारण करे उन नदीअ में प्रवेश कयो, उन तालाब में, ऐं करंभ खे खींचे पाणीअ में वठी वियो। उहो वरुण देवता खे पुकार करण लॻो, हे वरुण देवता मूंखे बचायो। पर वरुण बेवस थियो, छो त इंद्र राजा आहे देवताउनि जो। इंद्र मगरमच्छ जे रूप में उन करंभ खे मारे छॾियो, खाई छॾियो। हाणे बाक़ी बचो रंभ। इंद्र सोची इनखे कीअं मारियां, पाणीअ में त मां हलियो वियुमि मगरमच्छ थी करे, पर अग्नीअ में छा ठही करे वञी सघिजे थो। पाणी में तो जीव रहंदा आहिनि, मछलियूं, मगरमच्छ। अग्नीअ में केर थो वञी सघे। सोच में पइजी वियो। सोची कोई भी अहिड़ो जानवर, जीव जंतु कान्हे जेको अग्नीअ में प्रवेश करे सघे, छो त अग्नि त सभिनि खे जलाए छॾींदी आहे। अग्नि सभिनीनि खे सोखे वठंदी आहे, शुभ अशुभ सभु। त हिन अग्नि देवता खे चयो कि तूं ही इनखे मारे छॾ।
रंभ खे अग्नि में जलाए छॾीसि। अग्नि देवता चई इंद्र तव्हां छा पिया था ॻाल्हायो, असां देवता आहियूं, असां पंहिंजी आराधना करण वारे खे जलाए छॾियूं, इहो किथां जो नियम न न्याय आहे। इंद्र चयईंसि न त हू पोइ सभिनीनि खे जलाईंदो वरदान वठी करे। अग्नि चयईंसि उहो उन जो कमु, ऐं मूंखे त वरदान ॾियणो बि पवंदो। जेको मुंहिंजी आराधना कंदो विश्वास रखी, इहे देवता इन खे ई चइबो आहे कि जेको कंहिंजी महिनत रखे न। उहे त नीच माण्हू थींदा आहिनि कि पंहिंजे आश्रित जो शोषण कनि। जेको सेवा पियो थो करे उन जो ई कर शोषण, जेको श्रद्धा पियो थो रखे उनखे जलाए छॾ। इहा आहे नीच आसुरी वृत्ति। इंद्र त हलियो वियो। अग्नि देवता रंभ खे दर्शन ॾिनो, चयसि अखियूं खोल ऐं वरदान घुर, छा खपई। उन रंभ चयईंसि मुंहिंजो भाउ त माराइजी वियो, त मूंखे वरदान ॾियो, पुट पाइण जे लाइ तपस्या कई आहे। अहिड़ो बलशाली पुत्र हुजे जेको विश्व विजेता हुजे ऐं उनखे कोई भी जीते न सघे, कोई भी न। हुन चयईंसि तथास्तु अग्नि देवता। ऐं इहो बि चयईंसि कि जंहिं बि स्त्रीअ में तुंहिंजी प्रीत थींदी, जंहिंसां प्रेम थींदो, उन मां ई उहो बलशाली पुत्र पैदा थींदई। हाणे उहो हलियो रंभ पंहिंजे घर ॾे। हाणे हिन जी प्रीत ॾिसो कंहिंसां थी थिए। खुद भी असुर तो हो ही, स्वभाव सां असुर ऐं बलशाली, ऐं ये सनान बनान त कंदा कोन्हनि, त कारो भी। त हिनखे हिन हिकिड़ी मेंह ॾिठी, महिषी भैंस, हिनखे उहा वणी वई। ऐं हिन हिकु वरदान, हिनखे ॿियो अग्नि देवता वरदान ॾिनो कि तूं जहिड़ो रूप चाहीं धारण करे सघीं थो, ऐं तुंहिंजो पुटु भी जहिड़ो रूप धारण करणु चाहे करे सघंदो। त हिन भैंसे जो रूप धारण कयो ऐं उन मेंह सां शादी कयईं। उहा मेंह गर्भवती थी। पोइ वरी हिकिड़ो ॿियो भैंसो उन मेंह जो प्रेमी हो, उनखे बुरो लॻो। तव्हांखे त बुरो नथो लॻे न, जेको लिखियल आहे देवी भागवत में, बताऊं कि नहीं बताऊं। उहो उनजो भी प्रेमी थी, छो नथो थी सघे, जानवरनि जो नथो थी सघे या? ऐं जानवरनि में सुंदर नथियूं थी सघनि छा? उन प्रेमीअ हिन महिषासुर खे मारे छॾियो, सिंह हणी करे। रंभ खे मारे छॾियो। हाणे महिषी वठी भॻी, ऐं यक्ष हुआ, उन्हनि यक्षनि महिषीअ जी रक्षा कई, उन भैंस जी, ऐं हुन भैंस खे यक्षनि मारे छॾियो तीरनि सां। उन मेंह मां जेको ॿारु थियो उहो हो महिषासुर। बलशाली हो। हाणे ही आयो महिषासुर, वॾो थियो। इन जो जॾहिं ॿियनि दैत्यनि खे पतो पियो, असुरनि खे, त हिन सां मिलण लॻा। ही ॾाढो बलशाली हो महिषासुर। ऐं सभिनि खे ख़बर पई, शुक्राचार्य भी अची वियो। उन ई ॿुधाई कि ही बलशाली असांजे असुर कुल में आयो आहे, ॾाढो बलशाली आहे इहो। इन सां तव्हां सभिनी राक्षसनि जो ऐं वरी भाग खुलंदो, त हिन खे सपोर्ट कयो। उहो महिषासुर राजा थियो। हाणे जेके भी दुनिया भर जा असुर हुआ न, सभु हिन वटि अचण लॻा, साथ ॾियण अचण लॻा। उन्हनि में केरु हुआ?
चिक्षुर, ये असुरनि जा नाला आहिनि वॾा वॾा हुआ इहे। चिक्षुर, ताम्र, असीलोमा, उदर्क, विडालाक्ष, बाष्कल, त्रिनेत्र, कालबंधक ऐं ॿिए बि अनेक जिनजो वर्णन न थी सघे। उहे सभु हिन जो साथ ॾियण लॻा। असुर शक्ति वधंदी वई। महिषासुर उते घोषणा कई कि अॼु खां वठी तव्हां सभु दानव चवाराईंदा, छो त धनु महाराज जे करे असां सभु हाणे दानव थींदासीं। असांखे सॼी पृथ्वीअ ते शासन करणो आहे, पंहिंजे हिसाब सां हलणो, पंहिंजे हिसाब सां संसार खे हलाइणो आहे। त हर दिशा में हलिया वञो, यज्ञ यज्ञ बंदि करायो ऐं जेको राजा अधीनता स्वीकार न करे उनखे मारे छॾियो। हुननि ईअं ई कयो। सॼी पृथ्वीअ ते महिषासुर जो राज थी वियो। या त ब्राह्मण महिषासुर जे हिसाब सां हवन पिया कनि जीअं उनखे बल मिले, या त उन्हनि खे मारे पियो छॾे। हाणे जॾहिं सॼी पृथ्वी जीते वरिती आहिनि महिषासुर इन्हनि, त हिनखे लॻो असां एॾा बलशाली आहियूं, कोई जीते नथो सघे, त हाणे स्वर्ग लोक हासिल कंदासीं। त हिकिड़ो दूत मोकिलियईं महिषासुर इंद्र ॾे कि या त स्वर्ग ॾे असांखे, हितां हलियो वञ, असां तोखे रोज़ी रोटीअ लाइ कुझु ॾेई छॾींदासीं, न त लड़ाई कर। त इंद्र बि गुस्से में चयईंसि दूत खे, हा अचो लड़ाई कयो, असां बि को चूड़ियूं पाए कोन वेठा आहियूं। हाणे इंद्र चयईं त सही, पर देवगुरु बृहस्पतिअ चयईंसि हिकु ॻाल्हि ॿुध, तो छोटनि मोटनि खे मारियो हूंदई, ही महिषासुर अथई, दुश्मन जी पहिरीं शक्तिअ जो पतो लॻाइबो आहे, तूं पहिरीं हिन जी शक्तिअ जो आंकलन त कर। इंद्र जासूस मोकिलिया कि पतो लॻाए महिषासुर वटि शक्ति केतिरी आहे। उन्हनि जासूसनि अची ॿुधायो कि साईं ॾाढी शक्ति अथसि, पाण त बलशाली आहे, उन वटि हिक खां हिकु दैत्य, दानव, राक्षस, असुर अथसि, जीतण जी संभावना कोन अथव। त गुरु बृहस्पतिअ खां पुछई हाणे छा कयूं? हार खाई करे बिना लड़े भॼी वञूं त इहो बि सुठो न आहे, कायरता आहे इहा। त हुन बृहस्पतिअ खां पुछई, बृहस्पतिअ चयईंसि भाई मां सलाह ॾींदोमांइ कि समय त मटिजंदो रहंदो आहे, हींअर हुननि जो समय प्रबल आहे, पर तॾहिं बि तुंहिंजो सुठो निश्चय आहे कि लड़ाई कबी। इन्हनि खे वरदान ॾींदो आहे ब्रह्मा, विधाता ई सभु लेख लिखंदो आहे उहो ब्रह्मा। त हल ब्रह्मा वटि था हलूं। इंद्र ऐं ॿिया देवताऊं ब्रह्मा वटि विया, सॼी समस्या ॿुधायऊं। ब्रह्मा चयईं भाई मुंहिंजो कमु आहे वरदान ॾियणु या लेख लिखणु, लड़ायूं मां थोरी कंदो आहियां। हलो मां तव्हांखे शिव वटि थो वठी हलां। शिव वटि आया। शिव चयईं मुंहिंजो त कमु आहे संहार करणु, मां तयारु आहियां, हलो कोई बि हुजे, महिषासुर हुजे या जेके राक्षस हुजनि, ऐं विष्णुअ खे बि वठी था हलूं। त हाणे विष्णुअ खे बि खयनि। हाणे शिव आयो त कार्तिकेय बि अची वियो, यमराज बि अची वियो, ऐं ॿिए बि देवी देवताऊं जेके बि हुआ, सॼी सेना इन्हनि जी हली। पर हुननि जी सेना इन्हनि खां चङा गुना वधीक हुई, दैत्य दानवनि जी। उहे उतां पिया अचनि। हाणे लड़ाई शुरू थी, घमासान लड़ाई शुरू थी, ज़ोरदार। सॼो वर्णन आहे, केॾीमहिल इंद्र हुननि खे पियो भारी पए, केॾीमहिल हू भारी पिया पवनि। लड़ाईअ में छा थींदो आहे, जीअं महिषासुर मेन आहे, हेड आहे, त उहो पहिरीं न ईंदो। पहिरीं ॿियनि खे जेके सभिनि खां घटि वारा आहिनि, पहिरीं उन्हनि खे मोकिलिबो। अगरि उहो मरी थो वञे त पोइ उनखां थोरो सीनियर खे, पोइ उन खां सीनियर खे, लास्ट में ईंदो राजा।
ये राम रावण जी लड़ाईअ में बि रावण आख़िरीअ में ऐं क्रिकेट मैच में उल्टो थींदो आहे। उन में पहिरीं जेके मजबूत पक्का खिलाड़ी आहिनि पहिरीं उहे, पोइ धीरे धीरे उनखां कमज़ोर आख़िरीअ में लास्ट वारा ईंदा आहिनि। त हे महिषासुर बि पहिरीं इन्हनि खे ताम्र खे मोकिलियो, चक्षुर इन्हनि खे मोकिलियो, त बिडाल खे मोकिलियो, त इंद्र उन्हनि ते भारी पइजी वियो। इन्हनि ते त उहे मूर्छित थी विया। त अञा ॿियनि जो नंबर हो, पर महिषासुर पाण अची वियो रण मैदान में क्रोध में, चई युद्ध इते ई समाप्त था कयूं। ऐं उहो जो आयो बलशाली हिकदमि भैंसे जो रूप धारण कयईं। स्वाभाविक त हो ई भैंसो। अच्छा, हिकु ॻाल्हि ॿुधायो, मां सोचां पियो हिन में त कोन्हे, मेंह छा खाईंदी आहे? नॉनवेज त न खाईंदी आहे, मेंह मांसाहारी त न थींदी आहे, उहा त घास फूस खाईंदी आहे। त हीउ छा खाईंदो हूंदो महिषासुर? हीउ स्वभाव सां त मेंह जो ई पुट हो न, त हिन जो भोजन त हूंदो इहो ई घास फूस। उहो ख़बर कान्हे, हूंदसि त इहो ई, पर जेॾी महिल वरी ॿियो रूप धारण कंदो हूंदो मनुष्य जो, त पोइ मांसाहारी थी वेंदो हूंदो। पर मेंह जे रूप में त इहो ॾाढो बलशाली हो, ख़तरनाक। उन विच भूमीअ में अची करे जेॾी महिल गोल गोल पियो घुमे त कोई बीह न पियो सघे। सिंगनि खां पटके पटके फिटी पियो करे सभिनि खे। सभु वठी भॻा। विष्णुअ खे चयनि साईं अचो अॻियां। विष्णुअ पंहिंजो सुदर्शन हलायो, पर सुदर्शन वापसि अची वियो। शिव जो त्रिशूल बि कमु कोन आयो। शिव ऐं विष्णु ऐं इंद्र खे चयो, हीअ त मरे ई नथो असांजे हथां, असां हिनखे मारियूंसि बि था त वरी उथी बीह थो रहे, पटके पटके फिटी बि था कयूंसि, हीअ वरी उथी थो बीह रहे। इंद्र चई पोइ छा कयूं? विष्णु चईंसि भॼ चुपचाप, भागो, एतिरे में सम्झी वञिबो आहे। अञा बि हाणे हिन खां पोइ कोई चांस कान्हे कि भाई बीठा हुजूं ऐं इन खां पोइ हार निश्चित अथई। त शिव ऐं विष्णुअ खे त शक्ति आहे अलूप थी वञण जी, हू त अलूप थी विया। ब्रह्मा त आयो ई कोन हो न, हे वठी भॻा इंद्र। हे पंहिंजे हाणे इंद्र बिना हाथीअ जे वठी भॻो, पंहिंजो ऐरावत हाथी छॾे वठी भॻो। उहो ऐरावत कब्जे में कयो महिषासुर, ऐं सुर्ग जो सिंहासन महिषासुर खे चढ़ी वेही रहियो। महिषासुर बलशाली, सॼो सुर्ग उनजो, टई लोक उन जा थी विया न। पाताल त आहे ई इन्हनि जो, धरती बि जीतियनि ऐं सुर्ग बि। चङे टाइम ताईं इन्हनि जी इहा हलंदी रही, चङे टाइम ताईं देवताऊं भिटकंदा रहिया, भई हाणे छा कयूं? तॾहिं विष्णु ॾे विया, ब्रह्मा ॾे विया, शिव ॾे। विष्णु भॻवानु उन्हनि खे ॿुधाए थो कि यार असां सभु हाराइजी वियासीं। जॾहिं असां हाराइजी वेंदा आहियूं न, शिव बि ऐं मां बि, पोइ असांखे देवी यादि ईंदी आहे। उनखे यादि कयो, उन माता खे। सच्ची है तू, सच्चा तेरा दरबार माता रानिए हो। सच्ची है तू, सच्चा तेरा दरबार माता रानिए। सच्ची है तू, सच्चा तेरा दरबार माता रानिए। ओ माता रानिए, जय माता रानिए। ओ माता रानिए, जय जय माता रानिए। सच्ची है तू,
सच्चा तेरा दरबार माता रानिए। सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। क्या गम है कैसी उलझन जब सर पे तेरा हाथ है। माँ सर पे तेरा हाथ है। क्या गम है कैसी उलझन जब सर पे तेरा हाथ है। माँ सर पे तेरा हाथ है। हर दुख में हर संकट में माता तू हमारे साथ है। माता तू हमारे साथ है। क्या गम है कैसी उलझन जब सर पे तेरा हाथ है। जब सर पे तेरा हाथ है। हर दुख में हर संकट में माता तू हमारे साथ है। माता तू हमारे साथ है। तू प्यारी माँ और जग तेरा परिवार माता रानी हो। प्यारी माँ और जग तेरा संग माता रानी हो सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। एक दो नहीं लाखों यहाँ आए बनाकर टोलियाँ। आए बनाकर टोलियाँ। अपनी जुबां खोले बिना भर कर गए हैं झोलियाँ। भर कर गए हैं झोलियाँ। एक दो नहीं लाखों यहाँ आए बनाकर टोलियाँ। आए बनाकर टोलियाँ। अपनी जुबां खोले बिना भर कर गए हैं झोलियाँ। हर सुख मिलता है करके तेरा दीदार माता रानी। सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। कर दे दया की एक नजर एक बार माता रानी हो। झूठी है तू सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने। ममता का एक सागर बने। तेरी दया की बूंद भी ममता का एक सागर बने। ममता का एक सागर बने।
पत्थर कई हीरे ऐ माँ दर को तेरे छू कर बने, दर को तेरे छू कर बने। तेरी दया बूंद भी ममता का एक सागर बने, ममता का एक सागर बने। पत्थर कई हीरे ऐ माँ दर को तेरे छू कर बने, दर को तेरे छू कर बने। जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानी, जन जन पे है तेरा बड़ा उपकार माता रानी हो। सच्ची है तू सच्चा तेरा दरबार माता रानी। कर दे दया की एक नजर एक बार माता रानी, तो वह देवी माता इन्हनि खे याद आई, देवताउनि खे। उन्हनि पुकार कई देवी माता के, पर देवी कोई जवाब न ॾिनो। विष्णु भगवान खे चवनि था कोई जवाब कोन आयो आहे। तॾहिं विष्णु भगवान चए थो जॾहिं मां मधु केटव खां परेशान थियो हुअमि ऐं पुॼी न पियो सघां, त मां मन ही मन देवीअ खे आराधना कई हुई, त देवी मुंहिंजे हृदय मां ई प्रकट थी करे मूंखे प्रेरणा कई हुई। मतलब उहा असां सभिनी जे अंदर समायल आहे शक्तिअ जे रूप में। हर कंहिंजे अंदर देवी माता जो वास आहे, उन जा अनेक रूप आहिनि। अगर कंहिं वटि विद्या आहे त उहा देवी आहे माना उन वटि। अगर कंहिं वटि लक्ष्मी आहे त इहा लक्ष्मी बि हिकु शक्ति आहे। कंहिं वटि गुण आहे, कंहिं वटि कला आहे, कंहिं वटि श्रद्धा आहे, कंहिं वटि आस्था आहे, कंहिं वटि भक्ति आहे। ये सभु देवीअ जा ई त रूप आहिनि। कंहिं वटि शालीनता आहे, कंहिं वटि शील आहे, कंहिं वटि उदारता आहे, कंहिं वटि भावना आहे। ये सभु पंहिंजी पंहिंजी शक्ति पहचानियो। हाँ, कंहिं वटि थोड़ी आहे, कंहिं वटि वधीक आहे। विष्णु चए थो तव्हां सभु जेके देवताऊं आहियो, तव्हांजे अंदरि देवी विराजमान आहे कंहिं न कंहिं रूप में। त हाणे हीअं कयो, तव्हां सभु पंहिंजी पंहिंजी शक्ति ॿाहिरि कढो ऐं एकत्रित कयो, पंहिंजी शक्तिअ खे गॾु कयो ऐं उहा शक्ति मिली करे हिकु सुंदर स्त्री जो रूप धारण करे उहा महिषासुर जे अॻियां वञे। त उहो असुर जेको आहे स्त्री रूप ॾिसी करे कुझु त थधो थी वेंदो, पोइ उहा शक्ति उनखे मारींदी। ईअं कयो। तॾहिं सभिनी देवताउनि पंहिंजो पंहिंजो तेज कढियो। दरअसल उहा शक्ति उन जी ॾिनल हुई, मां भवानीअ जी। सभिनी देवताउनि खे उहा शक्ति, पहिरीं ब्रह्मा पंहिंजो तेज ॿाहिरि कढियो। ब्रह्मा जो जेको तेज हो सो लाल ॻाढ़े कलर जो हो। तंहिंखां पोइ भॻवानु शिव बि पंहिंजो सॼो तेज, सॼी शक्ति कढी। भॻवानु शिव जो तेज चांदीअ जे कलर वांगुरु हो, विष्णुअ जो नील वर्ण। इन जी सॼी शक्ति निकिरंदी पई वञे। पोइ कुबेर, यम, अग्नि, वरुण, जेतिरा बि देवता हुआ, सभिनीनि पंहिंजी पंहिंजी शक्ति ॿाहिरि कढी। पोइ उहा शक्ति गॾु थी त हिकिड़ी देवीअ जो रूप धारण थी वियो। बोल जगत जननी मात भवानीअ की जय। उनखे 18 ॿाहूं, 18 भुजाऊं। तव्हांखे घणियूं आहिनि? 2 अथव न? देवीअ खे 18 भुजाऊं, पर हिक बि भुजा में मोबाइल फोन न। तव्हांखे त हूंदो आहे न, हुनखे हिक बि हथ में मोबाइल न।
अस्त्र शस्त्र भी इन्हनि ॾिना पंहिंजे पंहिंजे अनुसार। उन देवीअ खे कंहिं आभूषण पहिराया, कंहिं अस्त्र ॾिना, कंहिं शस्त्र ॾिना, कंहिं कुझु। त इन्हनि सभिनी देवताउनि जी शक्तिअ जी अंश सां उहा देवी जेका ठही, उनजो नालो महालक्ष्मी पियो, छो त सुंदर बि हुई ॾाढी उहा, ऐं शींहं ते सवार हुई। उहा देवी विकराल रूप उनजो ॾिसी सभिनी देवताउनि उस्तति कई कि हे देवी माता, असांखे महिषासुर खां बचायो। उहा देवी चए थी चिंता न कयो, महिषासुर हाणे न बचंदो। उहा देवी आई वॾे हिकिड़े मैदान में शेर ते सवार, ऐं जोर सां उन अट्टाहस कयो, खिली जोर सां, त उहो आवाज़ महिषासुर जे कन ते पहुतो, जेको वेठो हो पंहिंजे गद्दीअ ते। उन चई कंहिंजो आवाज़? स्त्रीअ जो आवाज़ आहे, पर सामान्य स्त्री त कान्हे इहा। पंहिंजो दूत मोकिलियईं सुग्रीव। उन सुग्रीव ॾिठई महासुंदर स्त्री आहे, पुछेसि थो तव्हां केरु आहियो? देवी चएसि थी मां महिषासुर खे मारण वारी आहियां। उनखे वञी चईसि या त सभई दैत्य दानव पाताल में हलिया वञो, न त मरण लाइ तयारु थियो। उहो दूत आयो, महिषासुर खे ॿुधाईं। महिषासुर खिलण लॻो कि हिकिड़ी स्त्री धमकी थी ॾे। पोइ उनजे ॿियनि साथियुनि मंत्रियुनि चयो साईं उनखे साधारण न सम्झणु खपे, पाण खे पतो लॻायूं। त महिषासुर पंहिंजे हिकिड़े सेनापतिअ खे मोकिलियो, ताम्र खे, सेना सां गॾु। उहो ताम्र सेनापति आयो, सेना खणी देवीअ खे ॾिठई त पहिरीं इहो थो चएसि कि तव्हां महिषासुर सां शादी कयो, इहो मां प्रस्ताव खणी आयो आहियां, हू तव्हांखे पटराणी ठाहींदो। तॾहिं उहा देवी चएसि थी कि भाई पहिरीं मूंसां लड़े, युद्ध करे, अगरि मां हाराए वञा त पोइ मां तयारु आहियां। त उहो ताम्र चएसि थो पहिरीं मूंसां लड़ाई कर। हाणे लड़ाई हली। देवी माता, मां संक्षेप में ॿुधायां, उनखे मारे छॾियो त्रिशूल हणी करे। ताम्र मरियो त महिषासुर थोरो त हैरान थियो कि इहो कीअं थो मरी सघे। पोइ पंहिंजा हिकु हिकु करे जेके महाबलशाली राक्षस हुआ उन्हनि खे मोकिलींदो वियो, जिन में बशकल, दुर्मुख, चिक्षुर, बिडालाक्ष, इहे सभु हिकु हिकु करे सेना वठी ईंदा पिया वञनि ऐं देवी उन्हनि खे मारींदी पई वञे। पोइ त लास्ट में महिषासुर पाण आयो ऐं पाण सां गॾु दुर्धर, त्रिनेत्र, अंधक इन्हनि खे बि वठी आयो। ॾाढी भीषण लड़ाई हली, भयंकर लड़ाई हली, ऐं आख़िरीअ में इहे सभु राक्षस मरी करे ऐं त्रिशूल सां, सुदर्शन चक्र सां देवीअ महिषासुर खे बि मारे छॾियो। बोल साचे दरबार की जय। यह देवी माता जी शक्ति, जो महिषासुर को सामान्य असुर दानव न हो। रावण, हरणाकश्यप ऐं हिरणाक्ष इन्हनि खां वधीक बलशाली हो, ही सामान्य न हो। उनखे देवी माता मारियो। सभिनी देवताउनि उस्तति कई उन भवानीअ जी कि हे माता, तव्हांजी कृपा आहे, सदाईं असांजी रक्षा कंदा कयो। मूंखे कंहिं भॼन चयो आहे ॻाइण जे लाइ, रोज़ विसरी वेंदो आहे, अचो ॻायूं। ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, पंहिंजे बचड़नि खे ठार। अमा अॻे बि ठारियो अथई, हाणे बि ठार। हे जगत हिजो नंढड़ो ॿार, हे देवी तो शरण तो शान। हे लख लंघे बचा पवंदम पार, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार। ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार।
ॾींदीअ दयावान थींदीअ ॾिठड़ा ॾोह सभु माफ़ कंदीअ थींदीअ दयावान थींदीअ ॾिठड़ा ॾोह माफ़ कंदीअ हेठ भुमाड़ी मथे भुमाड़ी विच माड़ीअ में छिको अमा ओरण जा आई जीजल जा आई इन सिंदूर जो टिको हे देवी तो शरण तो शान हे जगत जो नंढड़ो ॿार ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे अमा चबूतरो चौगान में माता थले थले तुझो थान अमा अखा भी विझंदस पेरे भी पवंदस अवल दर्शन पोइदान हे देवी तो शरण तो शान हे लख लंघे बचा पवंदम पार ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार अमा अगे भी ठारियो थई हाणे भी ठार हे जगत जो नंढड़ो ॿार ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार ओ ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार सत चित सुखमय शुद्ध ब्रह्म रूपा सत्य सनातन सुंदर शिव सुर भूपा ओम जग जननी जय मां आदि अनादि अनामय अविचल अविनाशी मां अविचल अविनाशी अमल अनंत अगोचर अजय आनंद राशि जग जननी जय मां तू विधि वधूर मां तू उमा महामाया तू उमा महामाया मूल प्रकृति विद्या तू मूल प्रकृति तू जननी जाया ओम जग जननी जय मां ओम जग जननी जय मां मां जग जननी जय मां भयहारिणी भवतारिणी भव भामिनी जय मां ओम जग जननी जय मां। सभिनी देवताउनि स्तुति कई उन माता जी। उहा देवी माता चए थी वरी कुछ कम हुजेव त मूंखे यादि कजो, मां हली ईंदीसांव। देवी माता उन्हनि दुष्टनि दैत्यनि खे नाज़ कयो
ऐं हिकिड़े शत्रुघ्न नाले राजा खे राज ॾेई करे धर्म जी स्थापना कई। चारों तरफ़ सुंदर वातावरण थी वियो, प्रेम पूर्वक सभु रहनि पिया। देवताउनि खे स्वर्ग मिलियो, देवताउनि स्वर्ग में रहनि पिया। समय बीतजंदो वियो, सब दिन न होते एक समान। वरी ॿिया राक्षस पैदा थिया, उहे हुआ चंड मुंड। उन्हनि बि ॾाढी कठिन तपस्या कई, कठोर तपस्या ब्रह्मा जी करे, ऐं वरदान छा घुरियनि कि असां मरूं त कंहिं स्त्रीअ जे हथां मरूं, बाक़ी ॿियो कोई न मारे सघे। ब्रह्मा वरदान ॾिनो। हाणे उहे ॿई भाउर वरदान पाए करे आया, सिंहासन ते वेठा। उअं ई थियो, जेके जेके असुर दैत्य दानव लिकल हुआ से ॿाहिरि निकिता। गुरु शुक्राचार्य बि अची वियो हिननि जो साथ ॾियण में। रक्त बीज, इनखे बि वरदान हो कि इन जे रक्त जूं बूंदूं बि अगरि किथे करियूं त उन मां बि राक्षस पैदा थी वेंदो। ऐं जिन तपस्या कई हुई उहे चंड मुंड कोन हुआ, उहे शुंभ निशुंभ हुआ। चंड मुंड उन्हनि जी सहायता जे लाइ अची विया। शुंभ निशुंभ वरदान घुरियो कि असांखे हिकु स्त्री मारे सघे। त चंड मुंड उन जा साथी धूम्र लोचन, धुएं वांगुरु आकार धारण कंदो हो, रक्त बीज। हाणे इन्हनि वरी स्वर्ग ते जीत हासिल कई ऐं पंहिंजो शासन कयो। ही स्त्रियुनि खे तुच्छ सम्झंदा हुआ। ही चवंदा हुआ स्त्रियूं निर्बल थींदियूं आहिनि, स्त्रियूं कायर हूंदियूं आहिनि, इन्हनि में कुझु बि शक्ति न हूंदी आहे। त इहो सोचे करे ही सम्झंदा हुआ कि असां अमर आहियूं, छो त स्त्री कॾहिं बि मारण लाइ त ईंदी कोन, ऐं असां अहिड़ा ख़तरनाक आहियूं ॾिसण में, जो त ॾकी वेंदी असांजी शक्ल ॾिसी काई बि स्त्री। जबकि स्त्रीअ जी जेका शक्ति आहे न, उहा पुरुष खां वधीक आहे, पर उहा लिकल हूंदी आहे, या छुपियल हूंदी आहे, या दॿियल हूंदी आहे। हीअं ई ॿुधाए पई कि असां जलेबी पंथ में जुड़ियल हुआसीं, त मां चयोमांसि कॾहिं सोचियव कोन कि असांजो सिर्फ़ु शोषण पियो थो थिए, त चई उन्हनि असांजे दिमाग़ ते कब्ज़ो करे छॾियो हो, त असां न सोचे सघंदा हुआसीं, न कुझु वीचार कंदा हुआसीं। इन खे चइबो आहे कंहिंजी शक्तिअ खे दॿाए छॾणु, लिकाए छॾणु, त उहो वीचारो सुञाणे ई न सघे पंहिंजी शक्तिअ खे। बाक़ी स्त्रीअ जी शक्ति वॾी आहे, पर हिन जो दुरुपयोग बि न थिए वरी। त हिननि जा अत्याचार ऐं अधर्म जो फैलाव थियो, त देवताउनि खे वरी देवी माता यादि आई। वरी देवीअ खे पुकार कयनि, हे माता अचो। त हाणे देवी प्रगट थी। ॿ देवीअ जा रूप हिते प्रगट थिया, हिकु त कौशिकी ऐं ॿियो कालिका। इहे ॿई आयूं, सिंह ते शेर ते सवारी हिननि जी। हिननि सां बि ईअं ई सेम हुननि जा दूत आया ऐं लड़ायूं थियूं। शुंभ निशुंभ आख़िरी में आया। पहिरीं रक्त बीज बि आयो, रक्त बीज खे मारियुनि त वरी ॿिया राक्षस पैदा थियनि, त पोइ हुननि जो खून हेठि किरण ई न ॾिनो देवीअ कालीअ, खपर में हुन जो खून भरे पी वई पाण, ऐं पोइ हुन जो अंत थियो। धूम्र लोचन बि आयो, देवीअ उन्हनि खे समाप्त कयो, ऐं ॿिया बि चंड मुंड सभु मरी विया। आख़िरीअ में शुंभ निशुंभ बि आया, उन्हनि खे बि देवी माता मारियो ऐं अधर्म जो नाश थियो। वरी स्वर्ग जी स्थापना थी। वरी देवी माता देवताउनि खे चए थी कमु हुजेव त वरी यादि कजो। देवताउनि वरी भॼन ॻायो, ठार माता ठार, पर हाणे ॿियो हो, छो त ज़मानो चेंज थी चुको हो। त इन करे हुननि पोइ नए ज़माने जो ठार माता ठार ॻायो।
ठार बचन खे ठार भवानी, ठार बचन खे ठार बचन खे ठार भवानी, ठार बचन खे ठार भवानी। तार मझा अची तार भवानी, तार मझा अची तार भवानी। ठार बचन खे ठार भवानी। जिया अगे तो पैज रखिया, जिया अगे तो पैज रखिया, जिया अगे तो पैज रखिया। हाणे भुलह दिय सार भवानी, हाणे भुलह दिय सार भवानी। ठार बचन खे ठार भवानी, नाहे गुझो तो हाल असांजो, नाहे गुझो तो हाल असांजो। ओ नाहे गुझो तो हाल असांजो। ॼाणी ॼाणण हार भवानी, ॼाणी ॼाणण हार भवानी। ठार बचन खे ठार भवानी, ठार बचन खे ठार भवानी। जहिड़ा तहिड़ा तुंहिं जा आयूं, जहिड़ा तहिड़ा तुंहिं जा आयूं। हो जहिड़ा तहिड़ा तुंहिं जा आयूं। बहतर या बदकार भवानी, बहतर या बदकार भवानी। प्यारा सजा है तेरा द्वार भवानी, ठार बचन खे ठार भवानी। तो देवी माता वरी अलूप थी वई, वरी धर्म जी स्थापना थी। तंहिंखां पोइ ॿ कथाऊं ॿिए बि अचनि थियूं हिन 5 स्कंद में। हिकु राजा सुरथ ऐं ॿियो हिकिड़ो समाधि नाले वैश्य वाणियो। राजा जे मथां ॿिए राजा आक्रमण कयो हो त हाराइजी करे झंगल झंगल भिटके पियो। हिकिड़े मुनीअ जे आश्रम में रहण लॻो राजा। उहो मुनी हो सुमेधा। ऐं समाधि जेको वाणियो हो उहो बि ॾेवालो कढाए करे, मतिलबु सच में अॼुकल्ह त हर कोई मतिलबु ॾेवालो हिकु उहो थी वियो आहे कि हूंदे सूंदे बि माण्हू हथ मथे करे छॾींदो आहे। पर ही सच में ग़रीब थी चुको हो। त उहो बि भिटकंदो भिटकंदो उन ई ऋषिअ जे आश्रम में पहुतो। पोइ कुझु टाइम ॿई रहिया। आश्रम में अहिड़ियूं जॻहियूं थींदियूं आहिनि कि गृहस्थी संसारी माण्हू त घरां कढंदो आहे, पर आश्रम संत शरण ॾींदो आहे। त आश्रम में रहनि पिया। पोइ उते ई देवी माता जी उन्हनि प्रथम पूॼा उन्हनि कई। इन खां पहिरीं देवीअ जी अञा पूॼा शुरू न थी हुई। उन ऋषिअ उन्हनि खे रुॻो देवीअ जूं कथाऊं ॿुधायूं। उन्हनि खे इच्छा थी कि असां पूॼा करणु था चाहियूं, देवीअ जी कीअं कयूं। कोई विधि विधान अञा ठहियो ई कोन हो कि कीअं पूॼा करणी आहे। उन सुमेधा ऋषिअ
पंहिंजे विवेक सां कुझु ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधायूं कि देवीअ खे हीअं प्रसन्न आहे, हीअं पसंदि आहे, तव्हां हीअं हीअं कयो। जेका विवेक सां पूजा पद्धति शुरू थींदी आहे न, उहा सची हूंदी आहे, पर जेका देखा देखी या परंपरा सां हलंदी ईंदी आहे न, उहा जड़ थी वेंदी आहे। उन में भाव ख़तमु थी वेंदो आहे। माण्हू बसि कंदो ईंदो आहे कि भाई चलता है, होता आया है, कंदा आया आहियूं, इन करे था कयूं। पर कॾहिं ख़ुदि पंहिंजे मन सां बि सोचो कि देवीअ खे छा वणी सघे थो, उनखे छा पसंदि हूंदो। त हिननि ॿिन्हिनि देवीअ जी आराधना कई, कुझु साल गुज़रिया, पोइ देवी हिननि खे दर्शन ॾिनो ऐं ॿई वापसि राजा पंहिंजो राज प्राप्त कयो ऐं उन व्यापारीअ वाणे पंहिंजो वरी उहो सुठा ॾींहं वापसि उन प्राप्त कया। देवीअ जी कृपा सां सभु संभव आहे, सभु कुझु थी सघे थो। ते पंजो स्कंद समाप्त थियो। अॼु अञा बाक़ी घणा ॾींहं आहिनि? अॼु 11 तारीख़ आहे न। 12, 13, 14 भोग पइजंदो। 3 ॾींहं आहिनि ऐं स्कंद घणा आहिनि? 7। त असां 7 स्कंद इन्हनि 3 ॾींहंनि में करे वठंदासीं। जीअं या त क्रॉस कंदा वेंदासीं या सिर्फ़ु स्पर्श कंदासीं, रुगो जिक्र कंदासीं ऐं पाण हिन जो भोग नौमीअ ते मतिलबु 14 तारीख़ पाईंदासीं। ऐं उन ई ॾींहुं भंडारो, हवन, इहे बि सभु थींदा। उन जो टाइम तव्हांखे ॿुधाए छॾींदासीं। अॼु हिते कथा खे विराम था ॾियूं। बोल देवी माता की जय।